मीडिया रिपोर्टर ड्याम शोर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण जी हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे बीठल औक़ाफ़ खाते जे मुलाज़िमनि चंद पैसनि एवज़ ज़रिए पाक जे अंदर माण्हुनि खे मोकिले मज़ार जी बेहुरमती करण में का कसर न छॾी। जॾहिं त वीडियो में ॾिसियो वियो आहे त हिकु परदेसी औरत या मर्द खे ज़रिए पाक में मोकिलियो पियो वञे, जंहिं मां साफ़ ज़ाहिर थिए थो त औक़ाफ़ खाते जा मुलाज़िम उन ॻाल्हि में सिधा सवां मुलविस आहिनि। उन अमल जे करे हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जी बेहुरमती कई पई वञे, जेको सरासर ग़लति अमल आहे। जॾहिं त सेवण जे दरगाह ते मुक़रर असिस्टेंट मैनेजर औक़ाफ़ इजाज़ चनाई औक़ाफ़ खाते सेवण में मुक़रर मुलाज़िम दरगाह शरीफ़ जो तक़दुस पामाल करे रहिया आहिनि। जॾहिं हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जूं अहिड़ियूं बेहुरमतूं पैसनि जी लालच में अची करे करायूं वञनि थियूं, जंहिंजी ज़िम्मेवारी असिस्टेंट मैनेजर औक़ाफ़ सेवण ते आयद थिए थी। सेवण शहर जे रहवासियुनि, सिंध जे वॾे वज़ीर, सूबाई वज़ीर औक़ाफ़, सिंध चीफ सेक्रेटरी, सिंध चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ हैदराबाद ऐं डिप्टी कमिश्नर ड्याम शोरो खां मुतालबो कनि था त दरगाह ते अहिड़ियुनि हरकतुनि खे रोकण जे लाइ औक़ाफ़ खाते सेवण जे उन्हनि मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सेवण दरगाह तां बदिली कयो वञे, न त जीअं मज़ार जो तक़दुस पामाल न थिए।